जी अवामी तहरीक पारां अॼु समारोह में मरकज़ी अॻवाननि जी अॻवानी में मुख़्तलिफ़ इशूज़ ते कराची कमेटी धारियुनि जी आबादकारी सिंधु दरिया ते डैम ठाहिण ऐं मुतासिरनि जी वार न थियण जे मसइले ते जेका असां रैली कढी वई आहे। अचो त रैली में शरीक मरकज़ी अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। अवामी तहरीक महीनो पोयां फ़ैसिलो कयो त सॼी सिंध जे अवाम खे ये सभु ॻाल्हियूं ॿुधाइण जे लाइ ऐं इहे सभु ॻाल्हियूं जेके सिंध दुश्मन फ़ैसिला थियनि पिया उन्हनि खां आगाह करण जे लाइ ऐं मूवमेंट में आणण जे लाइ सॼे महीने जी जदोजहद हलाई वेंदी। आहे त माना असां कराची ना डोड़न ॾींदासीं ऐं असां जदोजहद जारी रखंदासीं। असां सिंधी आहियूं, सिंधी जा वारस, सिंध जा वारस आहियूं। असांखे असांजी कराची आहे, असांजो हक़ अथई, असां हुन लाइ करे जदोजहद कंदासीं। ऐं हीअ असां जेको एहतजाज पिया करियूं उहो एहतजाज सिंध जे विरहाङे जो जेको ऐलान कयो पियो वञे ऐं ही कोर कमेटी ठाही वई आहे जेका गैर आइनी ऐं गैर कानूनी आहे। ऐं ॿियो त सिंधु दरिया ते वरी डैम ठाहिण जी ॻाल्हि पई कई वञे ऐं धारियुनि जी आबादकारी कई पई वञे ऐं उन सां गॾोगॾु जेके ॿोॾ मुतासिरीन आहिनि उन्हनि जी का बि वाहिर कोन पई कई वञे। कराची में इन्हनि रैली कढी आहे, उन में सूबे जी मुहाजर सूबे जी ॻाल्हि कई पई वञे। इन जे ख़िलाफ़ अॼु असां ही सामारे में एहतजाज कयो। इन्हनि जो चवणु आहे त असीं कंहिं बि सूरत में कराची खे सिंध खां टोड़ण न ॾींदासीं ऐं असां सिंधु ते को बि डैम न क़बूलींदासीं। उन लाइ जेका जदोजहद करणी पई उहा असां कंदासीं।